अदा छा मसलो छा जे करे तव्हां एहतिजाज कयो पिया? साईं असां मसइलो इहो आहे त असां नवाब शाह ऑटो ते रखियोसीं स्कीम। सो असां स्कीम में ग़रीब माण्हू मां लाइट जो कमु थो कयां, मां रुपयो गॾु करे मां हुननि खे ॾियां पियो, किस्त जा पैसा ॾियां, हुननि खां हिकिड़ो किस्त बि शार्ट थो थिए। सो टोकन कढी था, हाणे मुंहिंजी गाॾी निकिती आहे, हिननि मूंखे लिखी ॾिनो कराची ऑटो ते तूं हलियो वञ। कराची ऑटो ते मूंखे हीअ रसीद ॾिनो, तव्हां ॾिसो कैमरा हक़ में। सो हिन में पैसा लिखियल बि कोन आहिनि ऐं मालिक खे चइबो आहे हिन में पैसा लिखियल बि कोन आहिनि। चवंदे बसि असांजो मसइलो तूं मुंहिंजी रसीद खण। हाणे हुतां मूं रसीद कराची ऑटो वारो भॼी, हाणे वरी मां हुननि सां राब्तो कयो, कराची ऑटो वारो भॼी वियो। हाणे मां छा कयां, मां त ग़रीब माण्हू तव्हांखे पैसा ॾिना नवाब शाह ऑटो वारनि खे। हाणे पहिरें मूंखे आया कंहिं आसरा ॾिना, हा तुंहिंजो मसइलो हल कंदासीं। तक़रीबन 9 महीना गुज़री विया, हींअर मूंखे ठुप जवाब था ॾियनि। हाणे मां एसपी साहिब वटि वियोसि, हीअ मूं वटि काग़ज़ आहिनि एसपी साहिब जा। हीअ काग़ज़ तव्हां ॾिसो, एसपी साहिब जा ठपा लॻल आहिनि मूं वटि। ऐं एसपी साहिब वटि वियुसि ऐं हिननि खे मां एसपी साहिब हिननि खे घुरायो थाणे ते ए सेक्शन ते। वकास राजपूत आहे हुतां जो, माना अॻवान आहे, सभु कुझु उन्ही जे हथ में आहे। हुते आयो, फ़ैसिलो रखायो, मालिक वरी फ़ैसिलो पहिरीं ॾींहुं पाण रखायो पंहिंजे चवण ते। हुते रखायो कोन आया, वरी ॿिए ॾींहं ते फ़ैसिले ते माना पहुता तरह ॻाल्हियुनि ते कोन बीठा। हाणे मूं मिसकिन जे मथां हाणे वरी हुते थाणे में मूंखां राज़ीनामो लिखाए वरी हिकिड़ो DSP खे वठी आया, को जमालिया। हाणे मूंखे नाले जी ख़बर न आहे, चवंदो मां नालो ॿुधायां तव्हांखे। हाणे इहो मूंसां ज़ुल्म लॻो पियो आहे, हाणे मूंसां नाइंसाफ़ी आहे, मां ग़रीब माण्हू छा थो करे सघां। तव्हां पोइ कंहिं वटि विया आहियो? जी हा साईं, मां एसपी साहिब वटि वियो हुउसि न। छा चयोसि पिया? एसपी साहिब मूंखे लिखी ॾिनो, हिननि खे चई घुराओ, वकास राजपूत खे असां घुरायो आहे। सो हाणे वकास राजपूत आहे MQM लंडन जो एजेंट आहे को। हाणे मूंखे धमकियूं ॾिए थो, मौत मार धमकियूं थो ॾिए। हाणे इन खां मूंखे ख़तरो बि आहे, मूंखे जान जो ख़तरो आहे। हाणे मां नवाब शाह अची शहर कोन थो सघां, मां ग़रीब माण्हू छा थो करे सघां। अच्छा, तव्हांजो छा मुतालबो छा थिए थो? साईं हाणे मुंहिंजो मुतालबो आहे त मूं ग़रीब सां मिसकिन इंसाफ़ कयो वञे, मूंखे इंसाफ़ ॾियारियो वञे। नवाब शाह ऑटो जूं नाइंसाफ़ियूं, नवाब शाह ऑटो जूं नाइंसाफ़ियूं, नवाब शाह ऑटो जूं नाइंसाफ़ियूं। ऐं हीअ साईं तव्हां ॾिसो, हीअ नवाब शाह ऑटो जो स्कीम नंबर मूं वटि, स्कीम नंबर 20 ऐं टोकन नंबर 65 मुंहिंजो। हीअ मुंहिंजी गाॾी निकिती आहे, हाणे मूंसां फ्रॉड कयो वेठा आहिनि। हीअ वरी असांजे लाइ नवां डॉन ॻोल्हा पैदा थिया नवाब शाह में। पहिरीं डॉन ॻोल्हो था पकड़ियो अथनि पंजाब में, वरी ॿियो पकड़ियो अथनि अयाज़ सुमरो दादू में। हाणे नवाब शाह ऑटोज़ वारा हाणे डॉन ॻोल्हा असांजे लाइ नवाब शाह ऑटो वारा ॿिया थिया आहिनि। हाणे हिननि जो जेको अमलो आहे, मूंखे जान मां ख़तरो आहे, वकास राजपूत मां ख़ासि करे। ऐं नवाब शाह ऑटो जे अमले खां मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। मूं ग़रीब खे मूं हुनजो कहिड़ो दोह कयो आहे? मुंहिंजी गाॾी निकिती आहे, मूंखे गाॾी ॾिनो, मूं हुनजो कहिड़ो दोह कयो? मूंसां इंसाफ़ कयो वञे। दोस्तो तव्हां ॾिठो हिन ग़रीब सां नाइंसाफ़ी थियनि पिया ऐं वीचारो एहतिजाज रिकॉर्ड कराए पियो पंहिंजो। उमेदु आहे तव्हां वधि में वधि हिन खे शेयर करे हिन मिसकिन खे इंसाफ़ ॾिनो वेंदो ऐं हिन खे पंहिंजो हक़ ॾिनो वेंदो। मुंहिंजो सभिनी भाइरनि खे अर्ज़ु आहे त हिन वीडियो खे वधि में वधि शेयर कयो ताकी मूं मिसकिन खे इंसाफ़ मिली सघे था।